निकरी हाणे करिया कीअं सिज लांदेसी सटू ॾींदसि सुञ में मुंहिंजा धरतीअ जा वासो मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं न्याणियूं मुंहिंजा भाउरो जीअं सिंध अॼु असां मूंखे त अॼु वञिणो असांजे जसात जो प्रोग्राम हो, इन करे साईं वारनि खे मूं दरख़्वास्त कई त मूंखे ॿ लफ़्ज़ पहिरीं ॻाल्हायो ऐं टाइम बि घटि आहे। अॼु असां उन अज़ीम शख़्स जे लाइ त सभु गॾु थिया आहियूं जेको मोरड़े जे माॻ जो वारिस, उनखे मां मोरड़ो चवंदो आहियां, जंहिंजो कराची सिंध जी मारवी लिखी करे हुन असांजे मथां जेको थोरो कयो आहे, जेको अहसान कयो आहे, उहो असां कॾहिं विसारे कोन सघंदासीं। हुन पंहिंजे किताब में असांखे ॿुधायो त कराची असल छा हुई, किथां खां शुरू थी किथे थी, अॼु हुनजे मथां जेका वालार आहे उन जे बारे में थी। गुलशन कलमतीअ सां मुंहिंजो वास्तो क़ौमी तहरीक खां वठी इंडिजिनस राइट्स अलायंस ताईं असां गॾु कमु कयोसीं। हू आशिक़े सिंध हो, हू हमेशह धारियुनि जी यलगार जे ख़िलाफ़ हूंदो। अॼु असां जेका क़ौमी तहरीक या इंडिजिनस राइट्स अलायंस है, साईं मुंहिंजो मोहतरम साईं खुदावण साहब वेठो आहे, जॾहिं 2014 में बैरिया जे ख़िलाफ़ जेका बैरिया टाउन जे लाइ माण्हू कागर कछनि में खणी फाइलूं वॾा वॾा लीडर उहे माण्हुनि खां चवंदा त बाबा ख़ाली कागज़ ॾियो ऐं पैसा वठो, उन्हनि ॾियनि में असां इंडिजिनस राइट्स अलायंस जो बुनियादु विधोसीं ऐं इन कंदे त उहा जेका असांजी जदोजहद हुई उन में मेन किरदारु गुलशन कलमती जो हो ऐं उहो मां उनखे मोरड़ो इन करे चवंदो आहियां त मां मांगर मछ वरी चवंदो आहियां मलिक रियाज़ खे। मलिक रियाज़ मांगर मछ जो हिन उन बहादुरी ऐं जुरत सां जंहिं तरह सां मुक़ाबिलो कयो उहो तारीख़ में यादि कयो वेंदो। अॼु मूंखे इन ॻाल्हि जो अफ़सोस थिए थो त हिन मदीर खां वठी कंड ताईं मुएदान ताईं ऐं हिन पासे गगर फाट खां वठी मोरड़े माॻ ताईं सभु लोकल माण्हू इलेक्शन में MPA थिया आहिनि, MNA थिया आहिनि, लेकिन अॼु जेका हिते वसी मल्हाए रहिया आहियूं उहा असांखे शानदार नमूने आर्ट काउंसिल में या हिन सिंध जे जेका कल्चर डिपार्टमेंट तरह मल्हाइणु खपे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उहा आहे त तूं पारस ऐं लो सञे त सोन थिया उहे माण्हू जेके इंडिजिनस राइट्स में अची करे MPA MNA थी विया, उन्हनि उनजी न मालिकी कई आहे न वारसी कई आहे। मुंहिंजो टाइम मुले वरितो आहे। जी सर।